अम्मी मरी वई, मुझी भेण मरी वई चाचो। शिकारपुर ज़िले में कबीलाई तकरार ख़त्म न थी सघिया। ॻोठ बडो में क़तल थी वियल 3 माण्हुनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मर्द ऐं औरतुनि जो लाड़काणे प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते बडो शहर जे रहवासिन आसिफ अली लोलाई ऐं ॿियनि धरती न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो इहो त अचनि पिया ओॾा महिमान अची विया, हुननि जी ॿांह भॼी वई, मुंहिंजी ॾेराणी ते विया, ओॾा मोटिया पाचनि जी धीउ, हुननि जी नंढड़ी अदड़ी, ओॾो मोटिया पाचनि ॾीर में लिकी वेठा। ईअं बसि मां बस्ट हयूं, 3 ॼणा हुया मिशिननि सां मारियूं करे पाण भागा हलिया विया। 5 माण्हू, 5 महीना अदड़ी खे पेट हुयो छोकिरी खे। अम्मी के कत्ल कयो तो। हे नंढो मुंहिंजो भाउ हुयुसि गॾु। हे नंढड़ो हे भाऊ गॾु ते बचियो, 4 मरिया। अम्मी मरी वई, मुझी भेण मरी वई चाचो।